ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कंदासीं। जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। जहांगीर तरीन पारां इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जी चेयरमैनशिप तां बि इस्तीफ़ा जो ऐलान कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। जिन माण्हुनि साथ ॾिनो उन्हनि जो थो रायतो आहियां। जहांगीर तरीन जो इहो चवणु आहे। जहांगीर तरीन जो चवणु आहे त IPP कारकुननि जे मुस्तक़बिल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करियां थो। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। जहांगीर तरीन पारां इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जी चेयरमैनशिप तां बि इस्तीफ़ा जो ऐलान कयो वियो आहे। जहांगीर तरीन जो चवणु आहे त जिन माण्हुनि साथ ॾिनो उन्हनि जो थो रायतो आहियां। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जहांगीर तरीन पारां इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे चेयरमैनशिप तां बि इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे। जिन माण्हुनि साथ ॾिनो उन्हनि जो थो रायतो आहियां।